मुंहिंजो नालो अब्दुरहमान सोलंकी आहे। मां वेठल ॻोठ गादन सोलंकी दहे मिठो देरो मिठो आहियां। साईं मूंसां पुलिस नाजाइज़ी कई आहे। मूं ते पुलिस मुक़ाबले कूड़ो केस दाख़िल कयो आहे। साईं पीर जो ॻोठ पुलिस, शाहिद हुसैन खुशबू SHO ऐं वॾो मुंशी। हिन वक़्त ताईं ज़िंदगीअ में मुंहिंजे मथां कॾहिं का NC बि दाख़िल न थी आहे। हिन वक़्तु मुंहिंजो माज़ी रिकॉर्ड खोलियो वञे, मुंहिंजी CDR मुंहिंजो कंहिं लोफर सां अगरि वास्तो आहे, कंहिं ॿ नंबर माण्हू सां, बिल्कुलु मुंहिंजे मथां कार्रवाई कई वञे ऐं मुंहिंजी हिन वक़्तु इंक्वायरी कई वञे। जेकॾहिं मां मुलिस आहियां त मूंखे सज़ा ॾिए, अगरि SHO बेगुनाह मूं ते कटी आहे त SHO सज़ा ॾिनी वञे। असांजी त समीला सूमरो में एतिरी उमेदु हुई त अचण सां असां ख़ुशि थियासीं ॾाढो, त हिन वक़्तु अमुन थींदो। पर हाणे इहा उमेदु इहा कोन हुई जो बेगुनाह शहरनि माण्हुनि ते। मुंहिंजो साईं पिरोगोठ में दुकान बि आहे मोबाइलनि जो, रजिस्टर शॉप आहे मुंहिंजो हुर कम्युनिकेशन सां। साईं सॼी उमिरि असांजो वास्तो पिरोगोठ में कारोबार रहियो आहे, कंहिं बि लोंडे लोफर सां जिते न रहियो आहे। साईं असांजे बसि पुलिस वांगार वई आहे पैसनि ते। असांजो याकूब सोलंकीअ में शक आहे ऐं बिल्कुलु 100% सिराज सोलंकीअ में। ऐं 13 तारीख़ मुंहिंजी FIR थी ऐं 14 तारीख़ ते मां पिरोगोठ मां 8-9 बजे मां पिरोगोठ मां